बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु जेको असांजो जेको इन वीडियो जो हिसो टियों आहे। ॿ हिसा मां MCQs जा अपलोड करे चुकी आहियां। इहो हिसो टियों आहे त हिसे टे जे सवाल नंबर पहिरें ते असां हलूं था। सवाल नंबर पहिरियों आहे, सामीअ जा सलूक कोड़ोमल किताब जो माग कंहिं जो लिखियलु आहे? त इहो जेको आहे ॾियाराम गदूमल जो लिखियलु आहे। सवाल नंबर ॿियों आहे, हेठिन मां आदत कतारी चूंडियो। हिन जेके सवाल हुया हिन में इहा टेस्ट हिकिड़ी मॉक टेस्ट ठहियलु हुई, जंहिंजा जेके आहिनि मां MCQs कढे छॾिया आहिनि। बसि जेके सही ऑप्शन आहिनि उहे ई रखिया आहिनि। त आदत कतारी जेको थींदो पंजो थींदो। डॉक्टर मलिक नदीम लतीफ़िया ते कहिड़ो किताब लिखियो आहे? त उन भिटाई बुख हड़ताल किताब लिखियो। मज़मूननि ते मुश्तमिल कच कोजूं कंहिं जो लिखियलु आहे? त इहो अता हुसैन शाह मूसवी जो आहे। ॿोलीअ जो बुनियादी एको कहिड़ो आहे? कंहिं बि ॿोली जो बुनियादी एको जेको थींदो आहे उहो अखर थींदो आहे, ऐं अखर मां पोइ लफ़्ज़ ठहंदा आहिनि, लफ़्ज़ मां पोइ जेको आहे जुमिला ठहंदा आहिनि। न्याज़ हुमायूनी कॾहिं वफ़ात कयो? न्याज़ हुमायूनी जो असुलु नालो मुश्ताक अहमद मेमण आहे। उहो जेको आहे 2003 में हुन वफ़ात कई। अमा मां स्कूल न वेंदसि मशहूरु कहाणी कंहिं जी लिखियलु आहे? त इहा हफ़ीज़ शेख जी लिखियलु आहे। अंदर जिन्हनि ओॼ महताब महबूब जो लिखियलु आहे। इहो छा नॉवेल आहे, कहाणी आहे या आत्म कहाणी आहे? त इहो जेको आहे सफ़रनामो आहे। सिंधी शाइरी जो सिंगार कंहिं जी तसनीफ़ आहे? त इहो नाइम नक़वी जी आहे। शाह जो रिसालो डॉक्टर गुरबख्शाणी जे पहिरीं जुल्द में केतिरा सुर आहिनि? उन में 5 सुर आहिनि। सिंधीअ ॿोलीअ में तबेज़ाद नावल लिखंदड़ पहिरीं औरत जो नालो ॿुधायो? त उहा जेका गुली संदा रंगाणी हुई। शबनम गुल जो असुलु नालो छा आहे? त उनजो असुलु नालो रज़िया सुल्ताना आहे। मिर्ज़ा खलीज बेग शेक्सपियर जे ड्रामे टू जेंटलमैन ऑफ वेरोना जो सिंधी तर्जुमो कहिड़े नाले सां कयो? अज़ीज़ ऐं शरीफ़ जे नाले सां कयो। तनक़ीद जो किताब अदबी हुजण कंहिं जो लिखियलु आहे? त इहो जेको आहे ग़ुलाम मोहम्मद गरामी जो लिखियलु आहे। पीर सदरुद्दीन जो कलाम कहिड़ी रस्मुल ख़त में महफ़ूज़ आहे? त उहा जेको आहे ख्वाजगी में आहे। अणपूरो प्रेम तसनीफ़ कंहिं जी आहे? त इहा जेको आहे रूहल फ़क़ीर जी आहे। लफ़्ज़ दीवान कहिड़ी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे? त दीवान लफ़्ज़ जेको आहे फ़ारसी ॿोलीअ जो आहे। तोतीनामा जो तर्जुमो मुंशी उदाराम कयो आहे। ॿुधायो त असुलु कहिड़ी ॿोलीअ जो किस्सो आहे? त इहो जेको हुयो हिंदी ॿोलीअ जो किस्सो हुयो। इहो कहिड़ो प्रयोग आहे जंहिंमें फ़ेल सदाईं पंहिंजे असलूके या सचे पचे मफ़ूल मुताबिक़ मटिजे थो? त इहो जेको आहे प्रयोग कर्मणी हूंदो आहे। लोक अदब में हिमारियूं छा जो क़िस्म आहे? त इहो जेको आहे हिकु प्रौली जो क़िस्म आहे। सपड़ सफ़ी जी साराह शाह लतीफ़ कहिड़े सुर में कई आहे? त सुर प्रभाती में हुन जेका आहे तारीफ़ कई आहे। मखदूम अबुल हसन जी तहरीर मुक़दमा सलात कहिड़ी सिन्फ़ में लिखियलु आहे? त उहो जेको आहे नज़मी नसर आहे। शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी जे रिसाले में कुल केतिरा बैत आहिनि? त उन में जेके आहिनि 379 बैत आहिनि। शमशीरुल हैदरी जी लाट मजमूए खे उर्दू में तर्जुमो कंहिं कयो? त इन खे वलीराम वल्लभ जेको आहे तर्जुमो कयो। मुक़ालनि ते आधारियल किताब उस्ताद बुख़ारी फ़न ऐं शख़्सियत कंहिं जो सहेड़ियलु आहे? त इहो जेको आहे आज़ाद अनवर कांधुर जो आहे। सिंधी अदब में मैक्सम गोरकी कहिड़े अदीब जो लक़ब आहे? त इहो जेको आहे जमाल अबड़ जो आहे। मशहूरु नज़म ख़ानम गोगोश कंहिं जो लिखियलु आहे? त इहो जेको आहे हसन दर्स जो लिखियलु आहे। आख़िरी सवाल आहे, साल 2023 में अदब जो नोबल इनाम याफ़्ता कहिड़े मुल्क सां तालुक़ रखंदड़ आहे? त उहो जेको आहे नॉर्वे जो जेको हुयो नॉर्वे मुल्क सां तालुक़ रखंदड़ हुयो। उम्मीद आहे त जेको तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी ऐं इन मां तव्हां जेको आहे लाभ हासिल कंदव ऐं इहा तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी इंशाअल्लाह। मुंहिंजो हिकु नंढिड़ो अर्ज़ु आहे त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे काइंडली सब्सक्राइब कयो, लाइक कमेंट कजो ऐं बेल आइकन जे बटण खे लाज़मी प्रेस कजो त जीअं हर नई अचण वारी वीडियो टाइमली तव्हां ताईं पहुची सघे। मूंखे ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।